अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। चाइनी किस्त में मूसा खान नवाब खान जे लाइ यानी नैना जो जेकी वापसी आहे मीर उहा कराए सघंदो या मूसा मीर खे मना करे छॾींदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों सिजावल ऐं नवाब खान जे विच में ठा थी वेंदो या सिजावल मना करे छॾींदो। छा नेक्स्ट एपिसोड में हाशू वरी कुझु अहिड़ो क़दम खणंदो जेको मीर जे लाइ मुसीबत पैदा कंदो या वरी मीर कावड़ में अची करे मूसा सां विढ़ी पवंदो। सॼी कहानी ॿुधाईंदासीं दोस्तों नंढड़े इन वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नवाब खान मूसा खे टक्कर ॾियण जे लाइ नवाब खान सिजावल वटि वेंदो। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो ऐं इहा ॻाल्हि इन जे विच में इहा स्टार्ट थींदी त ठा कयूं, लेकिन सिजावल पहिरियों टाल मटोल कंदो। पोइ सिजावल बि थोरी सुहिणी वर्दी ॾियण जी कोशिशि कंदो नवाब खान खे। ऐं नवाब खान इहो चाहे थो सिजावल मूंसां मिली वियो त पोइ बावल नवाब दुरू मीर छान कुझु बि न आहिनि। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों हाणे मीर कीअं बि करे मूसा सां नेक्स्ट एपिसोड में मिलण जी कोशिशि कंदो, लेकिन मूसा जो हिकिड़ो ठिकाणो न आहे। गुजर वांगुरु कॾहिं त कॾहिं हुत पोइ बि उहो जाते जाते मूसा वेंदो जो पोयां वेंदो ऐं सतार उअं ई पोयां आहे मूसा जे पीछो करे रहियो आहे। मूसा उन खां जान छॾाइण जे लाइ भॼंदो थो वठे ऐं पोयां वरी मीर भॼंदो रहंदो, लेकिन अनक़रीब इन्हनि जी मुलाक़ात थी वेंदी। लेकिन मूसा मना करे छॾींदो नैना खे वापसि करण जे लाइ, लेकिन पोइ बि मीर पूरो ज़ोर ॾींदो ऐं दुरू खे बि चवंदो तूं बि पूरो प्रेशर ॾे मूंसां ते नैना वापसि कयो, मां पंहिंजी भेण नवाब खान खां आज़ादु करायां। ऐं नवाब खान इहा वॾी गेम खेॾियो। मां राति जे क़िस्म में तव्हांखे ॿुधायो त इन में हाशू अगवा करे वेंदो आहे। इन में नवाब खान जा हथ पूरा हूंदा आहिनि। राति जी किस्त अगरि तव्हां ॾिठी हूंदी तव्हांखे इहा ॻाल्हि मूं अॻे ई ॿुधाए छॾी। हाणे तव्हां अॼु इहा किस्त ॾिठी आहे इन में क्लियर थी वियो त सॼा कम नवाब खान ऐं हाशू जा आहिनि। अनक़रीब दोस्तों इहो बि तव्हां ॾिसंदो त मूसा वरी हाणे इन्हनि खे भली टक्कर ॾींदो। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।